अवामी टाइम न्यूज़ में ख़बर शामिल कंदा हालूं। पाकिस्तान कास्केली इत्तेहाद पारां बिटशाह में योम तासीस मल्हाइण वारे फ़ैसिले बैदि मरकज़ी अॻुवाणनि बिटशाह पहुची ऑडिटोरियम हॉल मलाखड़ा ग्राउंड ऐं ॿियनि हंधनि जो दौरो कयो ऐं योम तासीस जे प्रोग्राम खे अहतमी शिकिल ॾियण लाइ सलाह मशवरा कया। पाकिस्तान कास्केली इत्तेहाद जे मरकज़ी चेयरमैन सिराई नियाज़ हुसैन कास्केली जी अॻुवाणी में तंज़ीमी अॻुवाणनि यार मोहम्मद कास्केली, अनवर खान कास्केली, मंजूर अहमद कास्केली, अली मुराद कास्केली, GM कास्केली ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ ग्राउंडनि जो दौरो करे योम तासीस लाइ बिटशाह जे मलाखड़ा ग्राउंड खे फाइनल करण जो फ़ैसिलो कयो। उन्हीअ मौक़े ते इत्तेहाद जे मरकज़ी अॻुवान सिराई नियाज़ हुसैन कास्केली जो चवणु हो त असीं सिंध धरती जे हिफ़ाज़त लाइ मैदान ते निकिता आहियूं। सिंध जा ॿेट ऐं कारून जर जबल कंहिं बि सूरत में विकिरो थियण न ॾींदासीं ऐं धरती जी इंच इंच जे हिफ़ाज़त कंदासीं। मज़ीद ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो अवामी टाइम। भूख लगी है यार, कुछ ऑर्डर करें? कुछ चटपटा हेल्दी, चटपटा हेल्दी, चटपटा हेल्दी। सुनो सुनो जिंदगी की दस्तक, जायके की खुशियों की दस्तक। दस्तक कुकिंग ऑयल लाया जायके और एतमाद की एक नई दस्तक। एंटीऑक्सीडेंट्स और ओमेगा 3 और 6 की हेल्दी खूबियों के साथ हर खाने को दे मजा, लज्जत भरा। जिंदगी की दस्तक। नॉक नॉक से हटती ये दस्तक।